अस्सलाम वालेकुम दोस्तन जी ख़िदमत में अज शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह जे रिसाले जी तारीख़ उन्हनि रिसालनि जी तारीख़ जेके छपाई मां थी गुज़रिया या जिन्हनि खे छापी रिसालो चयो वञो थे। हिन तारीख़ खां पहिरीं जेके बि रिसाला आहिनि कलमी आहिनि, हथ सां लिखत वारा आहिनि, जिन्हनि जो वरी ज़िक्र कॾहिं कबो। पर अॼु छापी रिसालनि जो ज़िक्र ऐं इन ई सॼे मज़मून जो जेको माख़ज़ आहे उहो डॉक्टर शेर मेहराणी साहब जी किताब तां खयो वियो आहे। किताब जो नालो बि अव्हां सां शेयर कंदो हलां। डॉक्टर शेर मेहराणी जी किताब लतीफ़िया जो तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी मुतालो आहे। उन तां ही तारीख़ी छापी रिसालनि जो पस मंज़र या उन्हनि जी हिस्ट्री कॾहिं खां शुरूआति थी तव्हांजी ख़िदमत में। डॉक्टर शेर मेहराणी साहब लिखे थो, शाह जो रिसालो सभ खां अवल डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प 1866 में जर्मनी मां छपायो। इन खां पोइ काज़ी मोहम्मद इब्राहिम 1867 में बम्बई मां छपायो, जंहिंमें 36 सुर हुआ। इन रिसाले खे बम्बई छापो पिणु सॾियो वञे थो। इन बाद शेख नूरुद्दीन 1889 में बम्बई मां शाह जो रिसालो छपायो, जंहिंमें पिणु 36 सुर हुआ। जंहिंखां पोइ 1900 ईस्वी में शौकी राम पिणु शाह जो रिसालो तरतीब ॾेई छपायो। मौजूदा अल्फ़ाबेट में छपियल उहो पहिरियों रिसालो हो, मतिलब मोहतरम शौकी राम साहब जो रिसालो मौजूदा अल्फ़ाबेट जेका आहे उन में हो ऐं 1900 ईस्वी में छपियो। काज़ी अब्दुल करीम मुंबई मां 1911 में शाह जो रिसालो छपायो, जंहिंमें पिणु 36 सुर हुया। मिर्ज़ा कलीज बेग सिंध मां 1913 में रिसालो तरतीब ॾेई छपायो, जंहिंमें बि 36 सुर हुआ। मिर्ज़ा कलीज बेग वारे रिसाले जी तरतीब ऐं सीरियल नंबर 16 ते फ़ारसी में अभियात मसनवी ॾिनल आहे, जंहिं करे कुझु पढ़ंदड़ हिन रिसाले में 37 सुर सम्झण जी ग़लती कंदा आहिनि। हिन रिसाले जा केतिरा ई छापा अची चुका आहिनि। वरी अॻिते हली काज़ी अली मियां 1921 में रिसालो शाया करायो, जंहिंमें बि 36 सुर हुआ। डॉक्टर गुरबख्शाणी 1923 में शाह जे रिसाले जो पहिरियों जिल्द छपायो, जंहिंखां पोइ हिन 1924 में ॿियो ऐं 1931 में टियों जिल्द छपायो। संदसि टिन्ही जिल्दनि में कुल 18 सुर आया। किन मुहक़क़िक़नि जो ख़्यालु आहे त चोथें भाङे ते कमु हलंदड़ हो जो डॉक्टर साहब 11 फरवरी 1947 ते कराची में लाॾाणो करे वियो। डॉक्टर साहब रिसालो मुकमल न करे सघियो, तोड़े जो हू 3 जिल्द खां पोइ 16 साल हाल हयात रहियो। जेकॾहिं चाहे हा त रिसालो मुकमल करे वठे हा, पर हिन रिसालो मुकमल न कयो। उहो रिसालो मुकमल थियण जा के सबब ज़रूर हूंदा, जन ते अञा सुधो दज़ चढ़ियल आहे। अलबत्ता इन्हनि सबबनि मां हिकु सबब उहो बि थी सघे थो त डॉक्टर गुरबख्शाणी जी तरतीब ॾिनल रिसाले ते काके भेरोमल सख़्त डॉक्टर गुरबख्शाणी वारो रिसालो बहरहाल के बि सबब हुजनि पर कंप्लीट थी न सघियो। उन में अञा 12 सुर रहिजी विया। पोइ अॻिते हली शाह शनास जंहिंखे साॻी तरतीब सां ग़ुलाम अहमद शाहवाणी 1950 में मुकमल कयो। हिकु जिल्दी रिसालनि में ग़ुलाम अहमद शाहवाणी जो रिसालो ॿियनि जे भेट में वधीक मयारी ऐं मुस्तनद आहे।
तोड़े जो अञा बि शाह जे रिसाले जे मुस्तनद छापे जी ज़रूरत मौजूदु हुई। रिसालनि जो सिलसिलो हलंदो रहियो। रुगो 1951 ईस्वी में 3 शाहरहनि जन में मोहम्मद सिद्दीक मेमण, मोहम्मद उस्मान डीपलाई ऐं आलामा गुलाम मुस्तफ़ा कासमी शाह जा रिसाला तरतीब ॾेई छपाया। कल्याण आडवाणी साहब हिंदुस्तान मां पंहिंजो तरतीब ॾिनल शाह जो रिसालो 1958 में छपायो। आलामा आया काज़ी 1961 में शाह जो रिसालो तरतीब ॾेई छपायो, जंहिंमें 29 सुर हुया। पहिरें दफ़ा छापी रिसालनि में सुर केॾारे खे मिर्ज़ा आलामा आया काज़ी शामिल न कयो। अॻिते हली डॉक्टर नबी बख्श खान बलोच पिणु 29 सुरनि में रिसालो छपायो। पहिरियों आलामा आया काज़ी, वरी ॿिए नंबर ते डॉक्टर नबी बख्श खान बलोच, ॿिन्ही में 29 सुर हुया, सुर केॾारो मौजूदु न हुयो। उस्मान अली अंसारी, बाने खान शेख, उस्ताद लिगारी पिणु शाह जा रिसाला तरतीब ॾेई छपाया। अलहदाद जंझी ऐं मोहम्मद कासिम राहमो साहब गंज जे नाले सां शाह जे रिसाले खे तरतीब ॾेई छपायो। शाह जे रिसाले 15 खां वधीक ॿोलियुनि में रिसालो तोड़े चूंड कलाम तर्जुमो थी चुको आहे। जन ॿोलियुनि में शाह जो रिसालो ऐं शाह जो चूंड कलाम तर्जुमो थी चुको आहे, उन्हनि में अंग्रेज़ी, अरबी, उर्दू, फारसी, हिंदी, पंजाबी, सिराइकी, पश्तो, बलोची, बराहवी, जर्मन, फ्रांसीसी, गुजराती, कच्छी, डाटकी, बंगाली ऐं कुझु ॿियूं ॿोलियूं शामिल आहिनि। ही मुख़्तसर तौर शाह साहब जे छापी रिसालनि जी तारीख़ हुई, तारीख़ी पस मंज़र हो, जंहिंखे असां डॉक्टर शेर महराणी साहब जी किताब तां हवालो खणी अवां जी ख़िदमत में पेश कयो। जी